ॿुधायो जेके वाई ॿुधाई मूं में तो मौजूदु आऊं अॻाही आहियां। हाणे हिन जाइ ते हिकिड़ी पॉइंट जेका तव्हां चयो अथव जेको आहे सो पहिरीं मख़लूक आहे पोइ माना ख़ालिक आहे, जेको लतीफ़ जे पॉइंट ऑफ व्यू, लतीफ़ जे पॉइंट ऑफ व्यू में आऊं अॻाही आहियां, मूं में तूं मौजूदु, जेकॾहिं मूं में तूं मौजूदु आहे त आऊं अॻाही आहियां, त वरी साॻी जाइ ते लतीफ़ पहिरें पहिरें जेको बैत आहे त अवल अलाह अलीम, या चए थो अलस्तु बि रब्बिकुम जॾहिं कनि पियो, यानी जॾहिं ख़ुदा रूह ख़ल्क़े उन्हनि खां वाइदो वरितो त उन टाइम आउं मौजूदु हुअसि। त अहिड़ा काफ़ी उन मुतज़ाद शयूं आहिनि, माना किथे उहो हिकिड़ी शइ जो इक़रार करे थो, किथे वरी ॿी शइ जो इक़रार करे थो। ॿी हिकिड़ी ॻाल्हि हुई त तव्हां चओ त कुझु सूफ़ी मज़हब जा फॉलोवर आहिनि, ऐं हालांकि सूफ़ी जे बारे में इहो ख़्यालु आहे त जेको बि सूफ़ी आहे उहो मज़हबी फॉलोवर न हूंदो, सूफ़ी लाकूफ़ी कोन भाइसि केरु। ख़्वाजा मोहम्मद ज़मा जेका ॻाल्हि कई त उहो नक्शबंद सिलसिले जो हुयो, ऐं ख़ासि तौर ते जेको आहे सो मोहम्मद इब्राहिम जो शाह सचल सामी में ॻाल्हि कई आहे, उन में माना ख़्वाजा मोहम्मद ज़मा ज़िक्र कयो आहे जॾहिं हुन वटि हिंदू मुरीद आयो हिकिड़ो, ईअं सम्झो त हिनखे असां ॿी हिकिड़ी सोच ॾेई सघूं त उन जॾहिं मुरीद आयो त हिकिड़ो ॿियो मौलवी वेठो उनखे ज़िक्र ॾेई, त मौलवी चयसि त हिनखे न तव्हां मुस्लमान कयो न हिनखे तव्हां जेको आहे सो पहिरीं दीन में दाख़िल कयो, तव्हां हिनखे ज़िक्र ॾेई छॾियो। त ख़्वाजा मोहम्मद ज़मा हुनखे फरमायो त मियां तोखे कहिड़ी मुस्लमानी ख़बर। त इन ॻाल्हि में त इहो वाज़िह थी वियो त सूफ़ी मज़हब खे फॉलो नथा कनि, जेकॾहिं को बि सचो सूफ़ी आहे त उहो मज़हब जो फॉलोवर न हूंदो। ॾिसो, पहिरीं तव्हां ॻाल्हि कई वाई जा जी ॻाल्हि जी मिसाल सां ख़ालिक ऐं मख़लूक वारो बहस, सभ खां पहिरीं ॻाल्हि त वहदल वजूद में ख़ालिक ऐं मख़लूक जो तसवर मौजूदु ई न आहे, इन करे त वहदल वजूद आहे उहो। ऐं इहो ई त इक़बाल जो वॾो हुनजे ख़िलाफ़ु तनक़ीद आई, पंहिंजी शेख सरंदी जी बि, शाह वलीउल्लाह पातो पियो ॿिन्ही में, शाह वलीउल्लाह हू ॿियो हू हुयो, शाह वलीउल्लाह किताब तसव्वुफ़ ते इंट्रस्टिंग, त शाह वलीउल्लाह वहदल वजूदी बि आहे, शहूदी बि आहे, हुन कोशिशि कई ॿिन्ही खे ब्रिज करण, सो इन करे उन में त तसवर न आहे ख़ालिक ऐं मख़लूक जो। जेको तव्हां ॻाल्हि कई त लतीफ़ साईं जे बैतनि में अवल अलाह अलीम कहिड़ा जाम बैत आहिनि, इहा मां पहिरीं ॻाल्हि करे चुकुसि त ज़ाहिर आहे त हुननि जो हावी ख़्यालु, इन करे मां बार बार चवां थो हावी ख़्यालु, हुनजो हावी पासो जेको आहे डोमिनेटिंग पासो वहदल वजूदी आहे, पर उन साॻी शाइरीअ में ख़ुदा जो शख़्सी तसवर मौजूदु आहे, ख़ुदा जो मज़हबी तसवर मौजूदु आहे। इन करे इहो त असांखे चवण ई न आहे त को लतीफ़ साईं मुस्लमान न हो या उन वटि इहे तस्वर न आहे, यकीन उहो ख़ैर, पर हावी पासो उहो न आहे। हावी पासो अक्सरती बैतनि में हू आहे, वहदल वजूदी आहे। इन करे ज़ाहिर आहे जेको हावी पासो हूंदो रुझान उहो घणे घणे मांगे, पर हीअ शयूं आहिनि जेकी न। हाणे जेका असुलु तव्हांजो दिलचस्प सुवालु आहे उहो इहो आहे पासो त सूफ़ी मज़हब में हूंदो ई न आहे, ईअं न आहे। मूं तव्हांखे ॿुधायो त सूफ़ियुनि जे अंदरि बि तक़रीबन 74 खां वधीक मसलक आहिनि। हा, हीअं ज़रूरु आहे त जेके वहदतल शहूदी आहिनि उहे मज़हबी पहिरीं आहिनि ऐं सूफ़ी पोइ आहिनि, ऐं जेके वहदतल वजूदी आहिनि उहे वजूदी पहिरीं आहिनि ऐं जुज़वी तरह मज़हबी बि आहे। ठीकु आहे, इन करे इहो चई छॾणु त सूफ़ी मज़हब में थींदो ई न आहे, ईअं न आहे। मिसाल तव्हांखे ॿिया वारा कुझु तसौफ़ जी रिवायत शुरू थी 8वीं सदी में ऐं मुस्लमाननि में, अॻ में त वही ॿिनि पासे, त जेको पहिरियों सूफ़ी जेको रिकॉर्ड ते आहे मुस्लमाननि जो, जितां रिवायत शुरू थिए थी, उहो हसन बसरी आहे। ऐं हसन बसरी बराए रास्त शागिर्दु हज़रत अली जो, इन करे ई सूफ़ियुनि अचे हज़रत अली खे पंहिंजो ठाहियो आहे वॾो, इन करे सभिनी सूफ़ियुनि वटि हज़रत अली जो जेको निहायत वॾो माण्हू, को शक न आहे, शानदार माण्हू हो, पर इन सां मूंखे हिकिड़ा बुनियादी फ़िक्री इख़्तिलाफ़ आहिनि त उहो सूफ़ी हुयो या न हुयो। वॾो माण्हू त हुयो, शानदार इंसान त हुयो ऐं हिकिड़ो भलो इंसान त हुयो, को शक न आहे, पर सूफ़ी हुयो न हुयो इहो वॾो बहस त लॻो आहे। छाकाणि त हाणे इहा अगरि वेहर थी त ॻाल्हाए सघूं था, मां हिन सब्जेक्ट जो तमामु जुज़वियात में शागिर्दु आहियां, पर हसन बसरी शागिर्दु हुन जो, शागिर्दु माना को वटि पढ़ियो कोन हो, पर हुनजी महफ़िल में वेंदो नौजवान छोकिरो हो, त इन करे घणे भाङे हज़रत अली पंहिंजे आख़िरी ज़माने में आहे त उहो नौजवान हो ऐं उहो मज़हबी माण्हू थियो ऐं बसरे में वेठो बाक़ी
राबिया बसरी त वहतल वजूदी हुई, इन करे उन जो शुमार हुन में नथो थिए। ॿी सूफ़ी उहा आहे बसरे वारी, पर हे जेके बगदाद वारा वॾा सूफ़ी आहिनि ऐं ज़मानो ईरान में बगदाद में साॻियो आहे। मिसाल तौरु इस्लामी बायज़ीद ईरानी आहे ऐं मंसूर बि ईरानी आहे ऐं इहे वहतल वजूदी आहे। ऐं मारफुल जेको करकी आहे, जेको बगदाद वारो या जुनैद जो मामो बगदादी जो जुनैद बगदादी पाण, इहे सभु दरअसल उहे सूफ़ी वॾा सूफ़ी आहिनि जेके शरीयती पहिरीं आहिनि। यानी जुनैद बगदादीअ जहिड़े वॾे सूफ़ीअ मंसूर खे कढी छॾियो पंहिंजी नज़म मां, त अन लॻ वारी ॻाल्हि जाइज़ न आहे। त इन जो ईअं तव्हांखे मां खणी अचां त हे जेका बि सूफ़ियुनि जी रिवायत आहे वॾी, ऐं उन में तव्हां ॾिसंदव त ॿिन्ही क़िस्मनि जा, बल्कि टिनी क़िस्मनि जा, माना हिकिड़ा वहतल वजूदी आहिनि जिन जो को बि एतबार न आहे इस्लामी मज़हब में, इहा सही ॻाल्हि। ॿिया मॉडरेटली वहतल वजूदी आहिनि, जीअं लतीफ़ साईं आहे, माना ॿिन्ही में तवाज़ुन जी कोशिशि करे। ऐं टियां वरी पका तंग नज़र मज़हबी आहिनि जेके सदाइनि पाण खे सूफ़ी था, पर दरअसल उहे आहिनि बुनियादी तौर ते कटर मज़हबी। ऐं हीउ जेको तव्हां मिसाल ॾिनो ख़्वाजा मोहम्मद ज़मान वारी वारो, मां तव्हांखे पहिरीं चई चुकुसि त इंतिहाई भलो शानदार इंसानु हो, इहो शकीन आहे, वॾो शानदार इंसानु। लतीफ़ साईं जंहिं माण्हू चयो आहे त मूं से ॾिठा मां आहे जिन जो प्रिय खे, त उन लाइ चयो वई घणे मांखे चवनि था त माण्हू शानदार हो, पर उहो नक्शबंदी सिलसिले जो आहे। हाणे फ़र्क़ु कहिड़ो आहे त नक्शबंदी जेको सिलसिलो आहे उते राग विराग ऐं साज़ जाइज़ न आहे। हुननि वटि जेका तरकीब आहे उहा ज़िक्र जी आहे, हे ज़ाकिरी। इन करे तव्हां ॾिसो नक्शबंदियुनि वटि घणे भाङे ज़िक्र जो घणो, इज्तिमाही ज़िक्र जो घणो रुझान आहे। हे बरेलवी बि ईअं कंदा आहिनि ऐं नक्शबंदी बि ईअं कंदा आहिनि। ऐं हे जेके आहिनि, तव्हांखे मज़ो न दिलचस्प वाक़ियो त जॾहिं निज़ामुद्दीन औलिया दिल्ली में पंहिंजो हुजरो ठाहियो, त इहो ज़मानो खिलजिन जो आहे, त हुनजो शागिर्द अमीर ख़ुसरो इहो वाहिद वहतल वजूदी आहे चिश्तियुनि वटि रियासत ऐं पावर सां तालुक़ रखणु हराम आहे। इन करे हुनजा लक़ब हूंदा ख़्वाजा ग़रीब नवाज़, ख़्वाजा ऐं ग़रीब नवाज़ जा लक़ब हूंदा। त निज़ामुद्दीन औलिया, हाणे ही वाहिद माण्हू हो जंहिंखे इहो प्रिविलेज हो अमीर ख़ुसरो खे, त हू काज़ी हो वक़्तु दिल्ली जो, न त चिश्तियुनि में इहो हराम आहे, चिश्तियुनि में इहो मना आहे। त हाणे हर वक़्त जो काज़ी हो त रोज़ु खिलजिन सां उथंदो वेंदो, मौसीकार वॾो शाइर वॾो। त निज़ामुद्दीन औलिया खे अॼु चयईं त तव्हांजे जेकी ॻाल्हियूं था कयो ऐं राग विराग था करायो, इन ते उन्हनि खे खिलजी खे ख़राबु थो लॻे, अलाउद्दीन खिलजी खे। सो हाणे जीअं चयो मां जवाबु ॾियां हुनखे, त हुन चयसि त तूं सुभाणे वञी पुछजांइसि त तूं निमाज़ छा लाइ पढ़ंदो आहीं। अमीर ख़ुसरो मोटी आयो ॿिनी, चए थो त निमाज़ में मुंहिंजो ख़ुदा जे तसवर इहो हूंदो आहे त ख़ुदा जे साम्हूं बीठो आहे, हुज़ूर में बीठो आहे। त निमाज़ कंसेप्ट बि इहो ई आहे त सम्झो त मां ख़ुदा जे ई रूबरू बीठो आहियां। त चई त तूं हुनखे चइजांइ त पोइ जेको तोखे निमाज़ में मिलंदो आहे असांखे राग में मिलंदो आहे, असांखे विराग में मिलंदो आहे, पोइ वरी हुन खे ताक़त नथी झलण जी। त इन करे नक्शबंदियुनि वटि राग विराग जी इजाज़त न आहे, उहे थोरा मज़हबी तरह तंग नज़र आहिनि, घणा थोरा न घणा आहिनि। ऐं चिश्तियुनि में राग विराग जी रिवायत तमामु वॾी आहे, ऐं कवाली बि उन इजाज़त आहे। त इन करे ऐं हे जेके कादरी ऐं जेके कादरी नक्शबंदी बेसिकली कादरी जेको मसलक आहे बरेलवी हाणे मिली विया आहिनि मसइला, पर कादरी त न आहिनि, नक्शबंदी अलॻि सिलसिलो आहे, पर हाणे बरेलवियुनि जी शिकिल में मिली विया आहिनि ॿई। हाणे बरेलवियुनि छा कयो आहे, ॿिन्ही खे मिलाइजो आहे। त इन करे फ़र्क़ु इहो आहे त इहो चवणु त को हर सूफ़ी मज़हब में खां ॿाहिरि हूंदो आहे, ईअं न आहे। सूफ़ियुनि जा हिकिड़ा मख़सूस हिसा आहिनि जेके मज़हबनि जे दायरनि खां कालब खां ॿाहिरि आहिनि। बाक़ी सूफ़ियुनि जो तमामु घणा सिलसिला आहिनि जेके कटर मज़हबी आहिनि, पका मज़हबी आहिनि, ऐं नक्शबंदी त न अचुके मज़हबी आहिनि। इन करे इहो सम्झणु त को सूफ़ी जेको आहे
इहा ॻाल्हि मजमूई तरह वस्फ़ में सही आहे, ग़लति न आहे। त उनजो सबबु आहे उन उनजो सबबु इहो आहे त जॾहिं सूफ़ी सम्झे ई इहो थो त हे सॼो संसार ख़ुदा जो आहे, त इन करे हो कंहिंसां नफ़रत नथो करे सघे। ठीकु आहे, इहा जनरल ॻाल्हि। पर सूफ़ियुनि जे अंदरि ॾाढा फ़र्क़ु आहिनि ॿुधाईंदा न। उनजे फ़र्क़ु इहे आहिनि त हिकिड़ा आहिनि जेके मज़हबनि जे शरीयती पाबंदियुनि खां आज़ादु आहिनि, जेके मज़हब जे शरीयती पासे खे नथा मञनि ऐं ख़ुदा जो तसवर जेको शरीयती आहे उनखे नथा मञनि। इहो ई त तनक़ीद आहे शेख सरहदी खां वठी ऐं इक़बाल ताईं सभिनी जी, या इब्न तैमिया जी। इब्न तैमिया सख़्तु ख़िलाफ़ु हुननि जे। ॿिया आहिनि जेके मॉडरेट आहिनि, जेके इहो तवाज़ुन रखनि था त वहतल वजूद में ऐं शहूद में को न को तवाज़ुन, जीअं लतीफ़ साईं भी आहे। ऐं टियां आहिनि जेके मुकमल शरीयती आहिनि, त उहे बि सूफ़ियुनि में शुमार थियनि था। इन करे ईअं सम्झणु त सूफ़ी सभु हिकिड़े ख़्याल जा आहिनि, ईअं न आहे। उन्हनि में तमामु बुनियादी बीहकूं मुख़्तलिफ़ आहिनि ख़्याल जूं। त हिकिड़ा हिन पासे सफ़ा इंतिहा पसंदि आहिनि मज़हब वारे पासे, ॿिया मॉडरेट आहिनि, टियां मज़हब जे दाइरनि खां ऐं उन जे शयुनि खां मुकमल तरह आज़ादु आहिनि, माना हू उनखां लिबरेटेड आहिनि बिल्कुलु। हिकिड़े भेरे बिस्तामी बायज़ीद इहे किसा लिखिया पिया आहिनि ऐं घणे भाङे त इहे असां कोन ठाहिया आहिनि दारा, असां उनखे पढ़िया आहिनि। त बिस्तामी बायज़ीद खां कंहिं माण्हू पुछो त तूं हेॾो वॾो इस्लाम जो ॼाणू आहीं, हेॾो वॾो सूफ़ी आहीं, हज करणु न वियो आहीं? त जिते बीठो हो हथ में सोटी हुअसि, मिटी वारो ॿाहिरि आहे, उन ज़माने में रोड त कोन आहे ईरान में, त पंहिंजे चौधारी दाइरो लठ सां मिटी ते हिकिड़ो दाइरो पाए ऐं 7 फेरा ॾेई चई मां करे छॾियो। इहे जेके हुआ इहे शरीयतुनि जे इन मामलनि खां बेनियाज़ हुआ। बहलूल दाना, ज़ुल्नून मिस्री ऐं बहलूल दाना बगदाद वारो, ज़ुल्नून मिस्री मिस्र वारो, बिस्तामी बायज़ीद या हे उस्मान मरवंदी जेके चवनि था कलंदर, इहो असां वटि त रहियो 11 महीना कुल। इहो रहियो घणे टाइम, घणे भाङे रहियो मुल्तान में, घणे भाङे बहाउद्दीन ज़करिया वटि रहंदो हो ऐं तव्हां इंतिहाई शानदार इंसान हो। हाणे त इहे उहे सूफ़ी आहिनि बेसिकली। त इन करे सूफ़ियुनि में बि को हिकिड़ो मिज़ाज न आहे, को हिकिड़े क़िस्म जा सूफ़ी न आहिनि जीअं कंहिं बि ॿिए रंग में। त इन करे इहो सम्झणु त हर सूफ़ी मज़हब खां ॿाहिरि हूंदो आहे, इहा ॻाल्हि दुरुस्त न आहे। मां त ॻाल्हि चवां ई इहा थो, मां सवेल ॻाल्हि चई न। इन करे इहे मां सवेल ॻाल्हि चई चुकुसि त हज़रत अली हिकिड़ो शानदार इंसानु हो, पंहिंजे वक़्त जो वॾो शानदार माण्हू हो, पर हिकिड़ो पॉलिटिकल माण्हू हो मुकमल तरह। जंहिं माण्हूअ ज़िंदगीअ में जंगियूं कयूं आहिनि उहो सूफ़ी कीअं हूंदो? ठीकु आहे न। इन करे सूफ़ी हिकिड़ी ॿी शइ आहे। मूंखे हज़रत अली लाइ इंतिहाई एतिराम आहे, उहो तमामु वॾो माण्हू आहे, कोई शक न आहे। ऐं उहो न रुॻो वॾो माण्हू आहे पर वॾो हिकिड़ो कमिटेड इंसानु हो। ऐं इन करे उहो हिकिड़ो आदर्शी इंसानु हो बिल्कुलु। पर त सूफ़ी हिकिड़ी ॿी शइ आहे। त इन करे इहे मुख़्तलिफ़ इख़्तिलाफ़ी निकिता आहिनि। पाइथागोरस जेको आहे